नाज़रीन, तंगवानी का ख़बर आया वहाँ ताईं शेयर कंदा हलूं त तंगवानी में कुछ ॾींहं पहिरियां स्कूल जी बिल्डिंग न हुजण करे मुख़्तलिफ़ चैनलुनि ते ख़बर नशर थियण खां पोइ अॼु DC कश्मीर मुनवर अली मठियाणी नोटिस वरितो आहे। तंगवानी भरिसां ॻोठ अब्दुल करीम बिजराणी में स्कूल जी बिल्डिंग न हुजण ऐं फर्नीचर जी खोट बाबति मुख़्तलिफ़ चैनलुनि ते हलियल ख़बरनि खां पोइ अॼु DC कश्मीर मुनवर अली मठियाणी नोटिस वठी फ़ौरन CMO कश्मीर के पहुचण जो हुकुम ॾिनो आहे। CMO कश्मीर निज़ाकत अली डाहाणी अॼु तंगवानी स्कूल पहुची स्कूल जो दौरो कयो। स्कूल जे दौरे करण बाद उस्तादनि जी हाज़िरी ऐं ॿारनि जो रिकॉर्ड भी चेक कयो वियो। उन मौक़े ते उस्ताद अतुर गुजराणी CMO निज़ाकत डाहाणी ॾाढो शिकायत पेश कंदे चयो आहे त 40 सालनि खां वठी असीं हिन स्कूल में निटण उस ऐं शदीद थधि में खुलियल आसमान हेठि पढ़ाए रहिया आहियूं। हिन टाइम ताईं कंहिं बि साह न लधी आहे, जंहिंमें CMO कश्मीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन स्कूल में बिल्डिंग न आहे ऐं फर्नीचर जी भी खोट आहे ऐं हिन स्कूल में ॿिया भी काफ़ी मसाइल आहिनि। उन बाबति DC कश्मीर मुनवर अली मठियाणी खे जल्द खां जल्द रिपोर्ट पेश कंदुसि ऐं इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द स्कूल जी बिल्डिंग जो मसइलो हल करायो वेंदो।